नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार। आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ॿुधायूं, मलीर वेझो साथल जोखियो ॻोठ में 12 वरनि जी नींगर नादिर अली जो फाहो खाधल लाश हथायो। इतला ते पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। अवां खे ॿुधायूं पिया मलीर मां, जिते 12 वरनि जी नींगर नादिर अली जो फाहो खाधल लाश हथायो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था नाज़ शहर खां। जी नाज़ शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि? मां तव्हांखे ॿुधायां त स्टील टाउन थाणे जी हद सातल जोखियो ॻोठ में जेको आहे घर भातियुनि सां तकरार बैदि 12 वरनि जे नींगर नादिर अली पुट ज़ाहिद अहमद जेको आहे उहो कमरे में पाण खे बंदि करे फाहो खाई ऐं ख़ुदकशी करे छॾिया। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त जेको नादिर अली आहे नींगर उन पारां पंहिंजे माइटनि सां जेको आहे माउ सां ॿाहिरि वञण जी जेका आहे उहा फरमाइश कई, जंहिं पारां मना करण ते जेको आहे छोकिरे जेको आहे नींगर जेको आहे उहो पंहिंजे कमरे में वञी अंदरि कुंडो ॾेई ऐं फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पोस्टमार्टम जे लाइ जना अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त घर में रोज़ राड़े वारी सूरत आहे। जी, महिरबानी अवां जी नाज़ शहर तफ़सील ॾियण लाइ। वासपुर मां ख़बर मां खे ॾियूं, जिते लोलाई ऐं भैया बिरादरी जी ॿिनि धुरनि में ज़मीन जे दंग तां झेड़ो थी पियो। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि भैया बिरादरी जो हिकु नौजवान सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वासपुर जे ॻोठ जाम नदो भयो भरिसां लोलाई ऐं भैया बिरादरी जी ॿिनि धुरनि में ज़मीन जे दंग तां झेड़ो थियो। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि भैया बिरादरी जो हिकु नौजवान ख़ादिम भयो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था ज़फ़र भयो खां। जी ज़फ़र भयो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, घोसपुर वेझो ॻोठ जाम निदो भयो में लोले ऐं भया बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां जेको आहे उहो झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि पारां जेको आहे जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई। फायरिंग सबबि इलाइक़े में जेको आहे उहो ॾाका पखिड़िजी वियो, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि 30 वरनि जो नौजवान जेको आहे उहो ख़ादिम भयो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारिस सरकारी अस्पताल में खणाया, जिथे ज़ख़्मी खे इब्तदाई तिबी इमदाद ॾियण बैदि जेको आहे डॉक्टरनि पारां लाड़काने जी चांडका अस्पताल ॾांहुं ज़ख़्मी खे मुंतक़िल कयो आहे। मां खे ॿुधायां त उन मौक़े ते ज़ख़्मी नौजवान जे वारसनि पारां मीडिया खे ॿुधायो त असांजो नौजवान पंहिंजे घर भरिसां ज़मीन ते बीठो हो, जिते ओचितो लोले बिरादरी जे माण्हुनि हमलो करे खेसि ज़ख़्मी करण बैदि फरार थी विया। उन्हनि चयो त असीं शरीफ़ माण्हू आहियूं, लोले बिरादरी जे माण्हुनि बिला जवाब हमलो करे असांजे नौजवान खे ज़ख़्मी कयो आहे। उन्हनि SSP कश्मीर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी करे इंतज़ाम कयो वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी ज़फ़र भयो तफ़सील ॾियण लाइ। घोटकी वेझो सखर खां सादिकाबाद वेंदड़ मुसाफ़िर बस जो ट्रॉलर सां टक्कर थियण जे नतीजे में 4 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अवां खे ॿुधायूं पिया घोटकी लॻ पेश आयल हादसे जे हवाले सां सखर खां सादिकाबाद वेंदड़ मुसाफ़िर बस जो ट्रॉलर सां टक्कर थियण जे नतीजे में 4 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घोटकी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद अली संघड़ सां लाइन ते मौजूद आहे। जी माजिद संघड़, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जा? जी ताहिरा, घोटकी भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस ट्रॉलर सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में 4 औरतुनि समेत 8 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। हीउ हादसो घोटकी बाईपास ते सखर खां सादिकाबाद तरफ़ वेंदड़ मुसाफ़िर बस साम्हूं ईंदड़ ट्रॉलर सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में पेश आयो ऐं मुसाफ़िर बस ट्रॉलर सां टकराइजण सबबि चकवाल जो रहवासी मंजूर अहमद, उन सां गॾु गॾु रमज़ान कुलाची, अदनान मीतलो, मोहम्मद अली, औरत मस्मात नसीमा ख़ातून, फ़ाइज़ा ख़ातून, परवीन ख़ातून, मस्मात मंजूरा ख़ातून सख़्तु ज़ख़्मी थी विया। इतला ते घोटकी जे एयर सेक्शन थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि खे खणाए इलाज लाइ सिविल अस्पताल घोटकी पहुचायो, जितां मरहम पट्टी बाद समूरनि मुसाफ़िरनि खे पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं डिस्चार्ज कयो वियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। नवाबशाह में वैक्सीनेशन सेंटर ते शहरनि जी पीह थियण दौरान बदनज़मी थी वई। कोरोना वायरस खां बचाव लाइ वैक्सीन कराइण आयल शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। मूंखे ॿुधायूं पिया नवाबशाह मां, जिते वैक्सीनेशन सेंटर ते शहरनि जी पीह थियण दौरान बदनज़मी थी वई। DHO मूजिबि कोरोना वैक्सीन ख़त्म थी वई आहे, जेका कुझु ॾींहंनि अंदरि अची वेंदी। नवाबशाह जे वैक्सीनेशन सेंटर ते शहरनि जी पीह थियण दौरान बदनज़मी थी वई। कोरोना वायरस खां बचाव लाइ वैक्सीन कराइण आयल शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। DHO मूजिबि कोरोना वैक्सीन ख़त्म थी वई आहे, जेका कुझु ॾींहंनि अंदरि अची वेंदी।
मोरो में PP अॻवाणनि ऐं शहरनि वापदा जी ज़ियादतनि ख़िलाफ़ गॾिजाणी कोठाई। अॻवाणनि ऐं शहरनि चयो त सेप्को अमले जी करप्शन ऐं नाअहली सबबि शहर में 10 कलाक लोड शेडिंग आहे। छा सिंधी नाअहल आहिनि जो सेप्को जा ऑफिसर बि पंजाबी मुक़ररु कया विया आहिनि? वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे वहीद मस्तोई। हिन वक़्तु मोरो शहर में वापडा सेप्को जे नाजाइज़नि ऐं वाधू डिडक्शन बिल मोकिलण ऐं जेका गैर ऐलानी लोड शेडिंग करण वारे अमल ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी ऐं तालके मोरो तरफ़ां हिकु अहम गॾिजाणी कोठाई वई आहे ऐं उन में जेको आहे सियासी समाजी शहरी दुकानदार पिणु मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां वीचार वठूं त उन्हनि जो वापडा सेप्को जे हवाले सां छा चवणु आहे। मौजूदा वापडा जी सूरत हाल इहा आहे त हिन टाइम को बि ट्रांसफार्मर सड़े थो त उहो माण्हुनि खे उते ब्रोकर मुक़ररु थियल आहिनि हर ट्रांसफार्मर ते। कचे जो जेको फीडर आहे उहो बि माना हिननि ब्रोकर जे हवाले करे छॾियो आहे, पूरो फीडर प्राइवेट माण्हूअ जे हवाले कयो अथनि। ऐं नंबर 2 त ट्रांसफार्मर शहर जा बि उन हर ट्रांसफार्मर ते ब्रोकर मुक़ररु आहे जेको उगाड़ी करे ट्रांसफार्मर मां अधु पैसा हिननि खे थो खाराए, अधु पैसा ट्रांसफार्मर ते थो ख़र्च कनि। जूं नाजाइज़ूं काफ़ी टाइम खां वठी हलनि पियूं। तव्हां ॾिठो त जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट 2013 में त हिते लाइट तमामु घणे वापर मिक़दार में हुई ऐं पखनि जा पर ई कोन बीहंदा त वरी लाइट अची वेंदी हुई। जॾहिं खां नून लीग उन खां पोइ PTI जी गवर्नमेंट आई आहे त सिंध में लाइट जो वॾो बहिरान लॻो पियो आहे। हिते तव्हां ॾिसो त अहिड़े जदीद दौर में असांजे ॿाराड़ीअ जा इलाइक़ा आहिनि, जमाली फीडर आहे, हेॾो डेपार जा फीडर आहे, उते 5 साल आहे त माण्हुनि वटि लाइट न आहे। ॾिठो जे शहरनि सां जेको ज़ुल्म कयो थो वञे, डिडक्शन बिल आया था वञनि, नाजाइज़ कयूं थियूं वञनि, लाइट कुल शहर में 10 कलाक माण्हू मजबूरी में चोरी था कनि, माण्हुनि खे सही लाइट कान थी मिली वञे। हाणे सिंध में मुसीबत आहे, ख़ासि करे इंटीरियर सिंध में ऑफिसर सभु पंजाब जा रखियल आहिनि। छो सिंध जा ऑफिसर कोन्हनि छा? सिंध जा नाअहल ऑफिसर आहिनि छा? लिखियलु पढ़ियलु त पोइ सिंध में आहे त सेप्को जा वॾा ऑफिसर केरु आहिनि? टोटल पंजाब जा आहिनि। छो जवाबु ॾिनो वञे असांखे आवाम खे? इदारा त सभु तबाह थिया पिया आहिनि। अॼु इशू आहे वापडा जो, उन ते ॻाल्हाईंदासीं। मोरे जी पॉपुलेशन इंतिहाई वधी वई आहे, उन हिसाब सां साॻा ई 3-4 फीडर आहिनि। घटि में घटि मां त चाहियां त 10 फीडर हुजणु खपनि। ऐं जिते ओवरलेड आहे उते 100 जो ट्रांसफार्मर लॻो पियो आहे, उते 200 जो या 300 जो ट्रांसफार्मर लॻे त माण्हुनि खे रिलीफ मिले। इन ॻाल्हि लाइट कोन अथव। मां पंहिंजी फैमिली कराची छॾे आयो आहियां। मां त इहो थो चाहियां असांजो शहर सिर्फ़ु लाइट जे करे रहण जे लाइक़ु ई न आहे रहियो। लाइट वारनि ज़ुल्म बारे ॾिनो आहे। शहर मोरे सां वॾी नाइंसाफ़ी आहे। जेको हितां जो इंजीनियर आहे कमु कोन था करनि, डिडक्शन बिल आणनि था, मुसलसल लाइट ॾियणी कोन था। लाइट जे मुतालिक़ न ही माना फेल आहे, हीअ गवर्नमेंट फेल आहे। इन जी जड़ आहे, मां बदर साहब जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां। इन जी जड़ आहे करप्शन। वापडा डिपार्टमेंट गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी जंहिं अंदाज़ सां गर्मियुनि जे सीज़न में लखे करोड़ रुपयनि जी करप्शन कनि था, उन करप्शन जे ई सबब जे करे ई माण्हू वापडा वारा परेशान करे कमाइनि था। ॿियो को बि कोन्हे। मथे बिजली बि मौजूदु आहे। असल आहे उन्हनि जो मुतालबो इहो हूंदो आहे त बाबा पैसा ॾियो, अचो लाइट वठी वञो। इहा आहे त हितां जा जेके आहिनि ऑफिसर उन्हनि जी सही सिधी बदमाशी आहे या सिधी सही माण्हुनि ते माना ॻरा बिल मोकिलणु ऐं मीटर सड़ियल आहिनि उन्हनि ते वधीक बिल मोकिलणु, उन्हनि जे तब्दील बजाए मीटर तब्दील करण जे बजाए बि उन्हनि ते बिल मोकिलणु। तारुनि जो रोज़ किरण आहे। ताज़ो कुझु महीना पहिरियां हिते वीचारो हिकिड़ो ॾाढो चवाण तार किरण सबबु वीचारो मरी वियो, शहीद थी वियो। हीअ अॼु तहरीक शुरू थींदी, उहा तहरीक अहिड़ो न ॻोल्हाईंदी जो वापडा वारनि खे लिकण जी जाइ न मिलंदी। ऐं असां उनखे चऊं था त पंहिंजो रवैयो दुरुस्त कनि ऐं सड़ियल ट्रांसफार्मर उहे तब्दील कनि ऐं जेके सड़ियल तारूं आहिनि उहे चेंज कनि। जेकॾहिं चेंज नथा कनि त कंहिं न कंहिं वक़्तु को वाक़ियो रोड ते थिए थो। उनजो इहो मिसाल आहे जेको चवाण दर्स रोड ते सड़ी वियो। असां उनखे ॿुधाइणु चाहियूं था त पंहिंजा रवैया दुरुस्त कनि। जी नाज़रीन, अवां हितां जे शहरनि जा सियासी समाजी अॻवाननि जा दुकानदार जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त वापडा सेप्को मोरो जूं नाजाइज़ियूं तमामु घणी वधी वियूं आहिनि। जेके ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि उहे बि जेके असां पाण शहरी दुकानदार ऐं जेके सार्फ़ीन आहिनि बिल अदा करण बावजूदि जेको डिडक्शन बिल अदा कयूं था ऐं जेके सड़ियल ट्रांसफार्मर उहे बि जेके पाण ठहिरायूं था, पर वापडा सेप्को वारनि जे कन ते का बि जूअ नथी सुरे। ऐं जेका हिन वक़्तु जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आहे उहा हुकूमत जेका असां नाअहल थी चुकी आहे ऐं ख़ासि करे उन्हनि जो सिंध जे माण्हुनि सां जेको आहे लारवा सलूक आहे। तंहिं करे हिननि मुतालबो कयो आहे त वापडा सेप्को में जेके ऑफिसर आहिनि या अमलो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु फिलफोर नोटिस वठी उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। असां मोरो वासियुनि खे जेको आहे वापडा सेप्को ऐं बिजली जेका आहे का सहूलियत फ़राहम कई वञे, न ॿी सूरत में असांजी तहरीक जेका आहे मुसलसल जारी रहंदी। कैमरामैन वफ़ा सोहेर रज़ा मसइद करे वहीद रज़ाक मसइद, टाइम न्यूज़ मोरो।
मोरो मां अवां रिपोर्ट ॾिठी वहीद मस्तोई जी। उन खां पोइ ख़बर मां ॾियूं भिरिया रोड जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंतिज़ामिया हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे ग़ैर क़ानूनी अदावतूं दुकाननि अॻियां धिका ऐं छपरा ड्राहे पट करे छॾिया। इंतिज़ामिया मूजिबि शाही बाज़ार, स्टेशन रोड, पका चांग रोड ऐं ॿियनि हंधनि ते हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। भिरिया रोड मां मूंखे ॿुधायो पियो जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंतिज़ामिया हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे ग़ैर क़ानूनी अदावतूं दुकाननि अॻियां धिका ऐं छपरा ड्राहे पट करे छॾिया आहिनि। मजीद चौहान खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी मजीद चौहान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु असिस्टेंट कमिश्नर भिरिया शाहिद हुसैन सरकी जी अॻवानी में भिरौर शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। उन दौरान शहर के मुख़्तलिफ़ दुकानदारनि डॉक्टर यूसुफ आराई, डॉक्टर हफ़ीज़ आराई, मौलाना शफ़ीकुर रहमान ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्त कावड़ जो इज़हार कंदे एसी ख़िलाफ़ एहतजाजी रैली करे मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हो त एसी भिरिया एंटी इंक्रोचमेंट की आड़ में दुकाननि आॾो भंज ड्रा कराए असांजो लखनि रुपयनि जो नुक़सान करायो आहे। हिननि चयो त असांखे इंतिज़ामिया पारां अॻुवाट को बि नोटिस न ॾिनो वियो हुयो। हिननि अला इख़्तियारनि खां साफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी कराइण जी घुर कई आहे। जॾहिं त ॿिए पासे शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी धुरनि चयो आहे त शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि फतेहपुर, स्टेशन रोड, शाही बाज़ार, यासीन कॉलोनी खां अलावा मुख़्तलिफ़ पाड़नि में हद दख़लनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिंजे करे ॿुढड़नि, औरतनि, मासूम ॿारनि ऐं स्कूली शागिर्दनि खे ईंदे वेंदे सख़्त ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं केतिरा भेरा हादसा पिण थी चुका आहिनि, जंहिंमें वाटारनि जो जानी ऐं माली नुक़सान पिण थी चुका आहिनि। हिननि असिस्टेंट कमिश्नर पारां कयल कार्रवाई जी साराह कंदे मुतालबो कयो आहे त शहर ऐं आसपास में वॾे पैमाने ते इंक्रोचमेंट ख़िलाफ़ हिकु जहिड़ो मुनसिफ़ाने तौर ऑपरेशन कयो वञे। जी महिरबानी अवां जी मजीद चौहान तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद के कोसार वारे इलाक़े में सिंधु दरिया में बुॾी फौत थियल 4 ॼणनि जे इज्तिमाही जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिं बाद संदन मढ़ मिटी मां हवाले कया विया। अवां खे ॿुधायूं पिया हैदराबाद के कोसार वारे में सिंधु दरिया में बुॾी फौत थियल 4 ॼणनि जे इज्तिमाही जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिं बाद संदन मढ़ मिटी मां हवाले कया विया। बुॾी फौत थियलनि में 2 सॻा भाइर 15 वरनि जो हमज़ा सुल्तान ऐं 13 सालनि जो उमेर राजपूत भी शामिल आहिनि। तफ़सील मालूम कयूं था हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो खां। जी इम्तियाज़ खोसो। बिल्कुल ताहिरा, लतीफ़ाबाद जेको हिसार वारे इलाइक़े में सिंधु दरिया में मुबैना तौर विझंदे 3 नींगरनि समेत 4 ॼणा ॿुॾी फौत थी विया हुआ। उनमें 2 सॻा भाइर ऐं हिकु उन्हनि जो सौट बि शामिल आहे। शाम धारे इन्हनि चइनी फौतियुनि जा लाश उन्हनि जे इलाइक़े में पहुचाए उनजी इज्तिमाही जनाज़े निमाज़ बैदि मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई आहे। तदफ़ीन ऐं जनाज़े निमाज़ दौरान इलाइक़े में सोगवारी सूरत हाल शामिल हुई ऐं उते असांखे जज़्बाती मंज़र बि नज़र आया, जॾहिं ते जूं जेके माहिरूं आहिनि नींगरनि जूं उहे उॿारींदड़ रड़ियूं करे रहियूं हुयूं ऐं लाॻापियल थाणनि जी पुलिस खे पिटूं ऐं पारा पए ॾेई रहियूं हुयूं। ॿुधाए पियो वञे त काल्ह शाम धारे एयरपोर्ट थाणे जो इलाइक़ो आहे, उतां 15 सालनि जो नींगर हमज़ा सुल्तान, उनजो भाउ 13 सालनि जो उमेर सुल्तान, पुटु मोहम्मद सुल्तान राजपूत, उन्हनि जो सौटु आहे 19 सालनि जो मतीन पुटु ज़ियादीन राजपूत ऐं हिकु उन्हनि जो दोस्त हो 17 सालनि जो अवेज़ पुटु मोहम्मद ख़ालिद यूसुफ। इहे विझण लाइ पावरगोट भरिसां कोहिसा टाउन वटि सिंधु दरिया ते पहुता हुआ, जिते मुबैना तौर विझंदे इहे ॿुॾी फौत थिया हुआ। राति देरि ताईं हिन जे वारसनि जी ॻोल्हा कई हुई, पर हिननि जो दस पतो न मिलियो हो। सुबुह जो अॼु हिननि जा लाश मिलिया हुआ। इब्तिदाई तौर ते ईडी पारां इहे लाश खुर्शीद टाउन वारे इलाइक़े में पहुचाया विया हुआ, उतां गुसिल कफन खां पोइ इहे वारसनि हवाले कया विया हुआ। ठीकु आहे, महिरबानी अवां जी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। अगड़ा वेझो ॻोठ काबिल मलाह जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि बासर वॾेरे जे मुबैना ॾाढ ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त वॾेरो ॾिमरजी पियो आहे, बेगुनाह घर ख़ाली कराए लॾाइणु चाहे थो। अवां खे ॿुधायूं पिया अगड़ा वेझो ॻोठ काबिल मलाह जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि बासर वॾेरे जे मुबैना ॾाढ ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वधीक इन जा तफ़सील मालूम कयूं था अगड़ा मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर हफ़ीज़ मलाह खां। जी हफ़ीज़ मलाह। अगड़ा लॻे ॻोठ काबिल मलाह जेको टीपाणी बालिम थाणे जे हद में आहे, जेको क़दीमी ॻोठ आहे, उन ते अॼु सुबुह सां तुनिया बिरादरीअ जे माण्हुनि हमिलो कयो आहे, जंहिंमें मलाह बिरादरीअ जा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें नाइब अली मलाह, इम्तियाज़ अली मलाह, रियाज़ हुसैन मलाह ज़ख़्मी थी पिया हुया, जिन खे अगड़ा इस्पताल आंदो वियो हुयो। ऐं उन खां बाद में जवाबदार तुनिया बिरादरीअ ख़िलाफ़
टीपाणी बालिन थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें नामिनेट जवाबदार आहिनि अरबाब अली तुनियो, मुनीर अमन तुनियो, अब्दुल हफ़ीज़ तुनियो समेत 4 नामालूम यानी कि 7 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, पर हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आहे। जॾहिं त मल्हाह बिरादरी जो चवणु आहे त असीं क़दीमी ॻोठ 50 साल खां मथे हिते वेठल आहियूं, असां वटि ज़मीन जा खाता बि मौजूदु आहिनि, पर लॾेरो बासर तुनियो असांखे धमकाए रहियो आहे ऐं असांखे लॾाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पाक कोर्ट किताब खणी औरतुनि समेत एहतजाज कयो आहे। जी महिरबानी अवां जी हफ़ीज़ मल्हाह तफ़सील ॼाणण लाइ। पीरगोठ में ॻोठाणनि बासरनि जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन इल्ज़ाम आहे त बासर अब्दुल हई ऐं वकार लाखो इलाइक़े जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत मोहम्मद इसहाक़ नारेजो ऐं संदसि पुट मथां फुर ऐं तशद्दुद जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया पीर जो ॻोठ मां, जिते ॻोठाणनि बासरनि जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पीरगोठ मां टाइम न्यूज़ रिपोर्टर बिलावल जुणेजो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी बिलावल जुणेजो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीरगोठ में जेको आहे इलाइक़े जी मौजूदु शख़्सियत इसहाक़ नारेजो ऐं संदसि पुट मथां कूड़ा केस दाख़िल करण जे ख़िलाफ़ मोरजब शेख ऐं इलाइक़े जे रहवासियुनि जो जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो थियो। एहतजाज कंदड़नि जी अॻुवाणी असगर शेख, जीएल शेख, उस शेख, किरचन कोहली, लक्ष्मण कोहली ऐं सादिक मारपाणी ऐं कुझु ॼणा ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उन्हनि चयो त इसहाक़ नारेजो ऐं हुनजो पुट जेको आहे दिलबर नारेजो ते बेगुनाह जेको आहे अब्दुल लाखो वकार लाखो पारां जेके कूड़ा केस दाख़िल कराए पिया वञनि। हुनजो चवणु होतो आहे जेको इसहाक़ नारेजो आहे हुनजो पीरगोठ में मेन जो वाड़ो आहे, जितां लखा बिरादरीअ जे जेको आहे ॿिनि ॼणनि हुन खां खीर वरितो ऐं खीर जी रक़म ॿाहिणे करे हुन जे मथां जेके कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। ऐं हुननि एहतजाज कंदे चयो त जेकॾहिं हिननि जा जेके कूड़ा केस जेके दाख़िल कराया विया आहिनि उहे ख़तमु न कया विया त ॿी सूरत में जेको आहे सख़्तु एहतजाज वधीक कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी बिलावल जुणेजो तफ़सील ॾियण लाइ। सखर में सहाफ़ी मुश्ताक सरकी जी मुबैना गिरफ़्तारी ख़िलाफ़ सहाफ़ियुनि ऐं समाजी कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सनन चवणु हो त मुश्ताक सरकी खे बेगुनाह गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। खेस ज़ाहिर करे मथसि को ॾोह आहे त अदालत में पेश कयो वञे। सखर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फारूक सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तहरा कराची मां सहाफ़ी मुश्ताक सरकी जी गिरफ़्तारी मुबैना गिरफ़्तारी बाद गुम करण ख़िलाफ़ सखर में सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन समेत ताजरिंद जीएम हैदरी समेत ॿियनि जो चवणु हुयो त मुश्ताक सरकी की गिरफ़्तारी बाद गुम कयो वियो आहे। जंहिं मथां जेकॾहिं को केस आहे त पुलिस हुनजो गिरफ़्तारी ज़ाहिर करे उनखे अदालत में पेश करे। जॾहिं खां मुश्ताक सरकी सिंध जे हक़ में या वरी कराची में सिंधनि जे हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ दावूं कयूं आहिनि, शिकायतूं कयूं आहिनि, उन्हनि जे हक़नि जे लाइ आवाज़ बुलंद कया आहिनि, तॾहिं खां मुश्ताक सरकी मथां कूड़ा मनगढ़ंत केस दाख़िल कया पिया वञनि, जंहिंजी हू सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था पिया। उन्हनि सीएम सिंध तोड़े आई जी सिंध खां मुतालबो कयो आहे त जेकॾहिं मुश्ताक सरकी मथां को केस वग़ैरह आहे त उनखे ज़ाहिर करे अदालत में पेश कयो वञे ऐं उनजी गिरफ़्तारी फौरी तौर ते ज़ाहिर कई वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी फारूक सुमरो तफ़सील ॼाणण लाइ। खैरपुर में कोटरेजी वासी शहरनि नगोणे सूबाई वज़ीर जी मुबैना ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ॾिसूं था इरफान फुलपोटो जी रिपोर्ट। कोटरेजी तालुके में हिस्बानी बिरादरीअ जे घरनि मथां चढ़ाई करे ऐं घर ड्राए पट करण वारे अमल ख़िलाफ़ हिस्बानी बिरादरीअ जे सभई माण्हुनि जेको आहे सो प्रेस क्लब खैरपुर अॻियां बासर सूबाई वज़ीर जे अॻूणे सूबाई वज़ीर जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयो त हिननि जो छा मसइलो आहे। हिस्बानी बिरादरी सां ज़ुल्म पियो थो करे कोटरेजी वारनि सां, हुननि जा घर डराए मिसमार कराया अथई, हुननि ते कूड़ियूं एफआईआरूं कराए हुननि खे सेंटर जेल मोकिले छॾियो अथई। हिन ख़िलाफ़ इहो असांजो धरणो आहे। जेको एसएसपी खैरपुर जेको आहे उहो बि हुननि जो धुर लॻो पियो आहे। आईजी सिंध खे असां इहा अपील था कयूं बराए महिरबानी एसएसपी खैरपुर खे हितां हटायो वञे। हुननि जो जेको आहे वंगारू आहे व्याजी जो, हे मुंहिंजा हिस्बानी अवाइली उते वेठल आहिनि, मीरनि जे दौर खां बॻ में जा, अंग्रेज़नि जे दौर खां बॻ में जा, पंहिंजूं मिल्कियतूं अथनि, पंहिंजा तॾा अथनि, उते वेहण जी जॻहियूं अथनि, उन्हनि जूं मिसमार कराए कूड़ा खाता ठाराए ऐं हिन पंहिंजो कब्ज़ो करण थो चाहे।
तुमराणी असां सुञाणियो ई कोन, उहो ई असांखे कोन थो सुञाणे को सरदार हिननि जा आहिनि सही हिसबाड़ियुनि जा। असां पंहिंजे सरदारी जे हिसाब सां चाहे मंज़ूर अली ख़ान खे त अर्ज़ु कयूं त बाबा कब्ज़ागिरी न कर, हिसबाड़ियुनि जा घर आहिनि, उहे हिसबाड़ी मुंहिंजा मिसकीन ग़रीब आहिनि, तूं एॾो ॾाढो न कर। पंहिंजे छाड़तनि खे मोकिले करे जंहिंमें हिकु मंज़ूर हुजणु आहे, उन खां पोइ जेको आहे सो ॿिया खोड़ सारा माण्हू न SSP जेको ख़ैरपुर आहे उन सां गॾिजी करे उन रेड करायो, कमदारी जेको करे पियो। त राति जे 2 बजे ऐं खेसि पुछणु थो चाहियां त लॉकडाउन बि हुयो, किरोना जो एॾो जेको आहे सो सूरत हाल हुई, वावेला हुयो त बाबा किरोना किरोना जे इन आड़ जे अंदरि ग़रीब मिसकिन माण्हुनि जा जेके अव्हां खां पहिरीं वेठल आहिनि, असांजी इस्माणी बिरादरी जा माण्हू आहिनि, उन्हनि जे सभ खां पहिरीं उन्हनि जे 5 माण्हुनि खे गिरफ़्तार करायो, पोइ उन्हनि ॾिठो त औरतूं आहिनि, नंढा ॿार आहिनि, राति जो 2 बजे रेड कराई। असुल में अॼु जेको असां ही पंहिंजी बिरादर चंद दोस्त जेके मज़लूम जी आवाज़ थी रहिया आहियूं, असुल में सहाफ़त हिकु आज़ादु इदारो आहे। असां कलम जे ताक़त ते हिते दोस्त न ठाहियासीं, पर पहिरियां मां माज़रत चवां साफ़ इदारे असां ॾुख पहुतो थोरो कवरेज जे हिसाब सां, त असां वरी बि हिन इदारनि ॾींदासीं, आज़ादु कलम ॾींदासीं, न असां को किबाली तकरार चाहियूं था, न रतो छाण चाहियूं था। हीअ ॻोठ ख़ुदा बि हिसबाणी ख़ुदि दे आहे, ख़ुदा बि क़दीमी ॻोठ आहे, ऐं जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि ते तशदुद करायो आहे ऐं वरी उल्टो केस बि असांजे मथां दाख़िल करायो आहे। इन करे मजबूर थी रोडनि ते निकिरी आया आहियूं। जेकॾहिं अञा बि इंसाफ़ न थियो त जेको आहे सो शाह हुसैन बाईपास ब्लॉक करे धरणो हयो वेंदो, जेसि ताईं इंसाफ़ न थियो तेसि ताईं धरणो उहो जारी रहंदो। कैमरामैन मोहम्मद अली मल्ला सां गॾु इरफान फुलपोटो, टाइम न्यूज़ ख़ैरपुर। इरफान फुलपोटो जी रिपोर्ट मां ॾिठी। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायूं बदीन में पाणी जी खोट जे ख़ात्मे मुनसिफ़ानी विर्छ लाइ आबादगारनि ऐं आबपाशी अमलदारनि सां डिप्टी कमिश्नर गॾिजाणी कई। MPA हाजी ताज मोहम्मद मला, ADC 1 मोहम्मद हुसैन लुंड, PP ज़िले सदर हाजी रमज़ान चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। अव्हांखे ॿुधायूं पिया बदीन में पाणी जी खोट जे ख़ात्मे मुनसिफ़ानी विर्छ लाइ आबादगारनि ऐं आबपाशी अमलदारनि सां डिप्टी कमिश्नर गॾिजाणी कई। MPA हाजी ताज मोहम्मद मला, ADC 1 मोहम्मद हुसैन लुंड, PP ज़िले सदर हाजी रमज़ान चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। उमरकोट में सेशन जज जी अदालत में ढोरो नारो वासी जसियो भील जी दरख़्वास्त ते हमले केस जी ॿुधणी थी। अदालत DSP पिथोरो, अॻूणे SHO अयूब चौपान, डॉक्टर जलाल भील ऐं ॿियनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था अवी गोस्वामी खां। जी अवी गोस्वामी, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल तारा 3 महीना पहिरीं ढोरो नारो भरिसां ॻोठ खान मोहम्मद मंगरो में जसो भील जे घरनि ते DSP पिथोरो भुगती ढोरो नारो थाने जो अॻूणो SHO रियाज़ लगारे, डॉक्टर जलाल भील, अयूब चौपान, विष्णु भील ऐं बच्चू भील, नंदलाल भील ऐं ॿिया जेके ॻोठ खान मोहम्मद मंगरो पहुची बासरन अयूब चौपान, डॉक्टर जलाल भील ऐं ॿियनि खे DSP अब्दुल रज़ाक भुगती ऐं SHO ढोरो नारो रियाज़ लगारी चयो त हिननि ते हमिलो करे घर खाली जेको करायो वञे, जंहिं ते बासरन जैसो भील जे घरनि ते जेका काह कई, जंहिंजे नतीजे में जैसो भील जे नुंहुं जेका आहे हसना भील खे जेका कुआरी जा धक लॻण सबबि हथ जूं अंगुरियूं जेके कटिजी पयूं हुयूं, अहिड़ी जेका 22 जी इन दरख़्वास्त ते जैसो भील जी दरख़्वास्त ते जेका अॼु डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज उमरकोट जी अदालत DSP अब्दुल रज़ाक भुगती, ढोरो नारो थाने जो अॻूणो जेको SHO रियाज़ लगारे, डॉक्टर जलाल भील, अयूब चौपान ऐं ॿियनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। महिरबानी अवी गोस्वामी तफ़सील ॼाणण लाइ।